हुकूमत को छोड़ने में 1 मिनट की देर नहीं करेंगे, 1 मिनट भी लंबा है। लेकिन ये एजेंडा किसका है? ऑपोजिशन वाले जो है ना, वही ऑपोजिशन वाले जो नासिर शाह ने बताया कि जब शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो कम्मू शहीद पे धरना दे रही थी तो वो सांगड़ में कालाबाग डैम के फेवर में रैलियां निकाल रहे थे। ये तो इनका है कि यार किसी तरीके से ये पीपुल्स पार्टी को आवाम से दूर करो, इसलिए कि जब पीपुल्स पार्टी नहीं होती हुकूमत में, जैसे कि जनवरी 2024 में पीपुल्स पार्टी हुकूमत में नहीं थी, तो इरसा ने गलत फैसला कर दिया। वो तो चाहते हैं कि जो दीवार बन के सिंध के हकूक के लिए इनके सामने खड़ी है पार्टी, उसको किसी तरीके से हटाए। ये साजिश उनकी है। जमहूरी तरीक़े सां न मञियो पियो त हुकूमत छॾण में 1 मिनट बि न लॻंदो। पीपुल्स पार्टी सिंधु दरिया ते नवां किनाल कॾहिं बि ठहण न ॾींदी। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जे हूंदे सिंध मुखालिफ़ को बि मंसूबो न ठहंदो। साज़िश तहत अवाम खे गुमराह करे पीपुल्स पार्टी खां परे करण जी मुहिम हलाई पई वञे। केनालनि जे ख़िलाफ़ एहतजाज कंदड़नि सां गॾु आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो ठटे में पीपुल्स पार्टी जे उहिदेदारनि जी गॾिजाणी खे ख़िताब। चवे थो समूरे सूबे में 21 लख घर ठाहे उन्हनि खे मालिकाना हक़ ॾिना पिया वञनि। अप्रैल जे महीने में ई समूरनि ज़िलनि में वञी वर्कर्स खां तजवीज़ूं वठण बाद बजट ठाहे पई। समूरियुनि स्कीमुनि जी लागत जो तयन डीसीस कंदा। कराची ठटो रोड जी स्कीम वफ़ाक़ जी हुई। ही वाहिद शारा आहे जेको सिंध हुकूमत वफ़ाक़ खां वरिती आहे। असां केनालनि जे ख़िलाफ़ ॿाहूं खंजे चुका आहियूं। कंहिं बि सूरत में केनाल ठहण न ॾींदासीं। सिंध हुकूमत सूबे जे हर ज़िले में 1 अरब रुपयनि जी तरक़ियाती कमनि जो ऐलान कयो आहे। पीपी बोर मुतासिर इलाइक़नि में 21 लख घर तामीर कराए रही आहे। पीपुल्स पार्टी जेको ऐलान करे थी उन ते अमल बि थींदो आहे। पीपी सिंध जे सदर निसार खोड़े जो ठटे में पीपी जी गॾिजाणी खे ख़िताब। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त पीपुल्स पार्टी सिंध दरिया ते नवां केनाल अॾण जी सख़्त ख़िलाफ़ आहे। तकरारी केनाल ठहण न ॾिबा। कालाबाग डैम ख़िलाफ़ शहीद बेनज़ीर भुट्टो कम्मुन शहीद ते धरणो हयो हो। तकरारी केनालनि जे ख़िलाफ़ अॼु उहे एहतजाज कनि पिया जेके कालाबाग डैम जी हिमायत में रैलियूं कढंदा हुआ। ठटे में गॾिजाणी खे ख़िताब कंदे नासिर हुसैन शाह चयो त हिन साल बजट में ठटे ऐं सिजावल जे नयुनि स्कीमुनि खे शामिल कयो वेंदो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो हुकुम आहे त मक़ामी माण्हुनि खां तरक़ियाती कमनि जे लाइ तजवीज़ूं वरिती वञनि। वफ़ाक़ खे केनालनि वारे मामले ते सिंध जो आवाज़ ॿुधणु घुरिजे। नथा चाहियूं त मसइला रोडनि ते हल कया वञनि। 1 साल खां वधीक अरसो गुज़री वञण बावजूदि गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास न सॾाइण वफ़ाक़ जी संजीदगीअ ते सवाल उथारे थो। सिंध में ॼाणे माणी हालतूं ख़राब कयूं पियूं वञनि। ख़ैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त पीटीआई जी रुगो हिकु ई एजेंडा आहे त खेनि एनआरओ ॾिनो वञे, पर हू जेतिरो मर्ज़ी रोई वठनि एनआरओ न मिलंदो। सिंध समेत सॼे मुल्क जे वकीलनि तकरारी चोलिस्तान केनाल रिथा ख़िलाफ़ हर महाज़ ते विढ़ण जो ऐलान करे छॾियो। अॻवाननि जी तारुनि में त जेकॾहिं सिंध दरिया ते केनाल अॾण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त सिंध पंजाब दंग ऐं रेलवे ट्रैक बंदि करण समेत इस्लामाबाद में बि धरणो हयो वेंदो। तकरारी केनालनि कारपोरेट फार्मिंग 26 आईनी तरमीम ऐं पीका तरमीमी एक्ट ख़िलाफ़ कराची बार एसोसिएशन पारां ऑल पाकिस्तान लॉयर्स कन्वेंशन खे अली अहमद कुर्द, आमिर नवाज़ वड़ाइच, शहादत एवान, मुनीर मलिक, काज़िम महेसर समेत ॿियनि जो ख़िताब। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी इंट्रा पार्टी चूंड। बिलावल भुट्टो ज़रदारी ॿीहर चेयरमैन चूंडिजी वियो। बदराई मूजिबि हुमायूं खान सेक्रेटरी जनरल, नदीम अफ़ज़ल चंद इतलात सेक्रेटरी चूंडिजी वियो। आमना पराचा खे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो सेक्रेटरी फाइनेंस चूंडियो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां बेलारूस जे शहर मनसक में हेवी मशीनरी ऐं गाॾियूं तैयार कंदड़ फैक्ट्री जो दौरो। बेलारूस जे वज़ीर आज़म अलेक्जेंडर तोरचन आमद ते वज़ीर आज़म जो इस्तक़बाल कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बेलास फैक्ट्री जे तफ़सीली जाइज़ो वरितो। खेसि बेलास फैक्ट्री जे वर्किंग ऐं शयुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बेलास रूसी हमनसब खे पाकिस्तान अचण जी दावत ॾींदे चयो त असांखे गॾिजी वेही फैक्ट्री जे शयुनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल करणी आहे। असांखे आला मयार जूं शयूं घुरिबल आहिनि। वापारी बिरादरी रिश्वत ॾियणु बंदि करे। ABR में सुठा फ़ीसद लॻाईंदासीं। सनअतकारनि ऐं वापारियुनि जी मुल्की तरक़ी में अहम किरदारु आहे। असांजो असुल मक़सदु आम माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाइणु आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो पाकिस्तान में सेल्फ सस्टेनेबिलिटी ईंदी त ही आलमी मालियाती इदारे जो आख़िरी प्रोग्राम हूंदो। वज़ीर आज़म टैक्सेशन जे मामले खे पाण लीड करे रहियो आहे। जेकॾहिं असां पंहिंजनि ओगाड़ियुनि ते तवानाई जा मसइला हल कया त मईशत बहितरी ॾांहुं हली पवंदी। 2028 खां पोइ पाकिस्तानी एक्सपोर्ट में बि इज़ाफ़ो थींदो। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जो नाइजीरिया जो दौरो। नाइजीरियन आर्मी, नेवी ऐं एयरफोर्स जे सरबराहनि सां मुलाक़ातूं। ISPR मूजिबि जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जी नाइजीरिया जे दिफ़ा वज़ीर ऐं चीफ ऑफ डिफेंस स्टाफ सां बि मुलाक़ात थी। सिक्योरिटी समेत गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते सहकार, आलमी तौरु इलाक़ाई सूरतहाल बाबति ख़्यालनि जी ॾेवट। ॿिन्ही मुल्कनि विच में दिफ़ाई फ़ौजी भाईवारी वधाइण जे अज़्म जो बि इज़हार कयो पियो। ISPR जो चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि खे दहशतगर्दी जे ख़ात्मे जे हवाले सां पेश ईंदड़ चैलेंजिस बाबति ॻाल्हि ॿोल थी।
नाइजीरिया जे सिविल ऐं अस्करी क़यादत, पाक फ़ौज जे पेशेवर महारत, दहशतगर्दी जंग जे क़ुर्बानियुनि जे वाखाण कई वई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिविल अस्पताल मकरी जो दौरो। वॾे वज़ीर अस्पताल जे एमरजेंसी वार्ड में मरीज़नि सां मुलाक़ात करे मिलंदड़ सहूलियतुनि बाबति ॼाण वरिती। वॾे वज़ीर जे आमद जे मौक़े ते कुझु माण्हू अस्पताल में आया ऐं दरवाज़ा टोड़े छॾियाऊं। वॾो वज़ीर अस्पताल में हंगामे ऐं भंजड़ा जे सख़्त नाराज़, SSP खे भंजड़ा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम। वॾे वज़ीर चवण ते अस्पतालुनि में डॉक्टरनि सां बदमाशी ऐं हिरासत करणु कंहिंखे बि इजाज़त नथी ॾेई सघिजे। PP हुकूमत सिहत जे हवाले सां इनक़लाबी क़दम कया आहिनि। प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप तहत बहितरीन कमु हली रहियो आहे। शहदादपुर जे पुलिस ट्रेनिंग सेंटर में 181 पासिंग आउट परेड तकरीब। सूबाई घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं IG सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेमन जी शिरकत। घर वज़ीर परेड जो मुआइनो कयो। पासिंग आउट परेड में सूबाई वज़ीर शाहिद तहीम समेत DIGs, SSPs, सियासी समाजी शख़्सियतुनि जी शिरकत। घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवण ते तकरारी कैनाल जे ख़िलाफ़ सिंध हुकूमत जो मौक़िफ़ चिटो आहे। कैनाल कंहिं बि सूरत में मंज़ूर न आहिनि। पुलिस अवाम जी मुहाफ़िज़ आहे। पुलिस कंहिंखां बि घटि न आहे। अमन-अमान जे मामले ते का सौदेबाज़ी न कई वेंदी। सागड़ ज़िले में ॿियनि ज़िलनि जी भेट में अमन-अमान सूरत बहितर आहे। पुलिस ट्रेनिंग कॉलेज शहदादपुर में जल्द सोलर सिस्टम फराहम कयो वेंदो। सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ सिंध में एहतजाजी तहरीक जारी। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बनज़राबाद, सखर ऐं लाड़काना डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में शागिर्दनि, वकीलनि, मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा, रैलियूं ऐं धरना। खैरपुर, कंबर, मेड़ समेत मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि तरफ़ां अदालती कार्रवाई जो बाइकॉट। मुज़ाहिरा नौशुर फिरोज़, ॾहरकी, मटियारी, वगण, कंडियारो, जोही, मीरपुर बठोर समेत ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। दड़ो भरिसां बनू शहर में तकरारी कैनालनि ख़िलाफ़ क़ौमी अवामी तारीख़ जे सॾ ते एहतजाजी मार्च। वॾे अंग में कारकुन शरीक। अॻवान जो चवणु आहे त सिंधु दरिया मां नवां कैनाल कढण सां लाड़पटी, सिजावल, बदीन, ठठे ज़िलनि खे समुंड गिड़काए वेंदो। सॼी सिंध सुकी वेंदी। सिंधु दरिया सिंधियुनि जो जियापो आहे। सिंध जो बचो पंहिंजे दरिया खे बचाइण जी मुज़ाहिमत कंदो। चोलिस्तान ऐं ॿिया कैनाल क़बूल न आहिनि। सिंध खे बंजर बणिजण न ॾिनो वेंदो। इस्लामाबाद, KP ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में ज़िलज़िले जा सख़्त लोॾा महसूस कया विया। रिक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 5.5 रिकॉर्ड। ज़िलज़िले जी ऊनाई 12 किलोमीटर हुई। ज़िलज़िले जो मरकज़ रावलपिंडी खां 60 किलोमीटर परे उत्तर ओलह में हो। रावलपिंडी, अटक, चिन्यूट, टैक्सला, शेखपुरा, हाफ़िज़ाबाद, चकवाल, मियांवाली ऐं ॿियनि शहरनि में लोॾा महसूस कया विया। मर्दान, महमद, पिशावर, लकी मरवत, नौशहरा, सवाबी, लोअरदीर, मालाकंड, गोजर खान समेत ॿियनि शहरनि में बि लोॾा महसूस कया विया। ज़िलज़िले सबबि माण्हू ख़ौफ़ विचां घरनि ऐं ऑफिसनि मां ॿाहिरि निकिरी आया। लाड़काने में फौरन हथां मुज़ाहिमत हथियारबंदनि हथां नौजवान क़तल। रशीद वगण थाने जी हद ॻोठ शहदाद बिरोही वासी आमिर बिरोही खे फौरन जरगमाल बणाए मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन फुर करण दौरान मुज़ाहिमत ते गोलियूं हणी ज़ख़्मी कयो हो। मक़तूल जे वारसनि जो SSP चौक ते लाश रखी एहतजाज। कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो। गौसपुर भरिसां फुर दौरान मुज़ाहिमत ते ॻोठाणो क़तल। तंगवाणी लिंक रोड ते हथियारबंदनि अकबर भयो खे रोके मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुर कई। मुज़ाहिमत करण ते खेसि गोलियूं हणी क़तल कयो वियो। ॻोठाणनि ॿिनि फौरन खे सोगो करे पुलिस हवाले करे वरितो। सखर में दुकान मां चोरी जे इल्ज़ाम हेठि 2 नींगर गिरफ़्तार। साइड थाणे जी पुलिस नींगर करीम शेख ऐं सरवर शेख खे लॉकअप करे छॾियो। ॿारनि जूं दाहूं। पुलिस जो चवणु आहे त दुकानदार ज़ाहिद मेमण जे फ़रियाद ते नींगरनि मथां चोरी जो केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक जांच KP वञे।